मलिक चंगेज़ खान जी पीपल्स पार्टी में शामिल थियण बाद मलिक खानदान में इख्तलाफ वधी विया आहिनि। मलिक चंगेज़ खान जे पीपल्स पार्टी में शामिल थियण बाद मलिक खानदान में इख्तलाफ वधी विया आहिनि। मलिक चंगेज़ खान सां मुलाकात बाद मलिक असद जे सोट मलिक शफ़क़त खान बि मलिक असद खां सियासी रिश्ता धार करे छॾिया। मलिक असद जे सोट मलिक शफ़क़त ऐं मलिक कमरदीन पारां सियासी तौर मलिक चंगेज़ खान सां बीहण जो ऐलान कयो आहे। मलिक शफ़क़त खान जो चवणु हो त मलिक असद खे को हक़ नाहे तो मलिक चंगेज़ खान सां गॾु बीहंदड़नि खे राज निकाली ॾे। हुन जो त राज साड़नि गॾु आहे, सियासी तौर हिकु पार्टी में आहिनि, पार्टी खे मज़बूत कंदा। मलिक शफ़क़त खान चयो त कोहिस्तान में तरक़ी नाहे थी, पीअण जे पाणी जी खोट आहे, बुनियादी मसइला हल कंदासीं। मलिक चंगेज़ खान जे पीपल्स पार्टी में शामिल थियण बाद मलिक खानदान में इख्तलाफ वधी विया आहिनि। मलिक चंगेज़ खान सां मुलाकात बाद मलिक असद जे सोट मलिक शफ़क़त खान बि मलिक असद खां सियासी रिश्ता धार करे छॾिया। मलिक असद जे सोट मलिक शफ़क़त ऐं मलिक कमरदीन पारां सियासी तौर मलिक चंगेज़ खान सां बीहण जो ऐलान कयो वियो। मलिक शफ़क़त खान जो चवणु हो त मलिक असद खे को हक़ नाहे तो मलिक चंगेज़ खान सां गॾु बीहंदड़नि खे राज निकाली ॾे। हुन चयो त राज साड़नि गॾु आहे, सियासी तौर हिकु पार्टी में आहिनि, पार्टी खे मज़बूत कंदा। मलिक शफ़क़त खान चयो त कोहिस्तान में तरक़ी नाहे थी, पीअण जे पाणी जी खोट आहे, बुनियादी मसइला हल कंदासीं। मलिक चंगेज़ खान जी पीपल्स पार्टी में शामिल थियण बाद मलिक खानदान में इख्तलाफ वधी विया आहिनि। मलिक चंगेज़ खान सां मुलाकात बाद मलिक असद जे सोट मलिक शफ़क़त खान बि मलिक असद खां सियासी रिश्ता धार करे छॾिया। मलिक शफ़क़त खान जो चवणु हो त मलिक असद खे को हक़ नाहे तो मलिक चंगेज़ खान सां गॾु बीहंदड़नि खे राज निकाली ॾे। हुन चयो त राज साड़नि गॾु आहे, सियासी तौर हिकु पार्टी में आहिनि, पार्टी खे मज़बूत कंदा। मलिक शफ़क़त खान चयो त कोहिस्तान में तरक़ी नाहे थी, पीअण जे पाणी जी खोट आहे, बुनियादी मसइला हल कंदासीं। मलिक चंगेज़ खान जी पीपल्स पार्टी में शामिल थियण बाद मलिक खानदान में इख्तलाफ वधी विया आहिनि। मलिक चंगेज़ खान सां मुलाकात बाद मलिक असद जे सोट मलिक शफ़क़त खान बि मलिक असद खां सियासी रिश्ता धार करे छॾिया। मलिक असद जे सोट मलिक शफ़क़त ऐं मलिक कमरदीन पारां सियासी तौर मलिक चंगेज़ खान सां बीहण जो ऐलान कयो आहे। मलिक शफ़क़त खान जो चवणु हो त मलिक असद खे को हक़ नाहे तो मलिक चंगेज़ खान सां गॾु बीहंदड़नि खे राज निकाली ॾे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर इस्माइल वारी जो खान जी। इस्माइल आगक जो कहिड़ा अपडेट्स आहिनि? हाँ जी बिल्कुल, मलिक असद जे सियासी मुखालिफ मलिक चंगेज़ खान जी पीटीए में शमूलियत बैद मलिक खानदान में सियासी इख्तलाफ वधी विया आहिनि। हिकु ॾींहुं अॼु मलिक असद सिकंदर जे सौट अॻूणे टाउन चेयरमैन थाणो भूला खान मलिक कमरदीन पारां मलिक चंगेज़ जी मुलाकात बैद मलिक असद सिकंदर जे सौट मलिक शफ़क़त खान बि मलिक असद खां सियासी रस्ता धार करे वियो आहे। मलिक शफ़क़त खान ऐं मलिक कमरदीन कराची में मुलाकात करे मलिक असद खां सियासी तौर रस्ता धार करे बाज़ाब्ता तौर मलिक चंगेज़ सां गॾिजण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। मलिक असद सिकंदर जे खानदान में सियासी इख्तिलाफ़ शिदत इख्तियार करे विया आहिनि। मलिक शफ़क़त खान जो असर थाणे भूला खान ऐं पेटारो अकरो शरीफ़ में घणो ॿुधायो वञे थो। मलिक असद सिकंदर जे सौट मलिक शफ़क़त खान ऐं मलिक कमरदीन ॿई सौट सिगार जे कराची में मुलाकात करे सियासी तौर मलिक चंगेज़ खान सां गॾु बीहण जो ऐलान कयो आहे। मलिक शफ़क़त खान जल्द मलिक चंगेज़ सां मुलाकात करे बाज़ाब्ता तौर मलिक चंगेज़ खान सां सियासी तौर गॾिजी वेंदो। मुलाकात में मामला तय कया विया। उन मौक़े ते मलिक शफ़क़त खान चयो त मलिक कमरदीन असांजी हिकु ॻाल्हि आई ऐं मलिक असद खे को हक़ न आहे त हू मलिक चंगेज़ सां गॾु बीहंदड़नि खे राज निकाली ॾे। असां बि सरदार खान जो औलाद मां ई आहियूं, राज असां सां बि गॾु आहे, सियासी तौर हिकु पार्टीअ में आहियूं, पार्टीअ खे मज़बूत कयो वेंदो ऐं कोहिस्तान में तरक़ी न आहे थी, पीअण जे पाणी जी खोट आहे, बुनियादी मसइला
हल कंदासीं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको सो मलिक चंगेज़ खान पावर शो करण लाइ ऐं जो काबू खान ब्राह्मणी ऐं मलिक चंगेज़ खान जेको नूरियाबाद खां दरिया खां ऐं बुला खान खां वॾी रैलीअ जी शिकिल में अची रहियो आहे, जिते सियासी समाजी ऐं कारकुन ऐं राजनि जा माण्हू उहे वॾी रैली कढी रहिया आहिनि ऐं पावर शो करे रहिया आहिनि। त हू ईंदा ऐं जाम शोरे में हू पावर शो कंदा अॼु। जी महिरबानी अवां जी इस्माइल वारी जो आगाह करण लाइ।